नालो सिराज अहमद हे सिंधी कुकड़ केतरे पे विकिणो? 4-4 मंडी लगंदी आहे छा हिते को? जुमे जुमे ते कुकड़नि जी? अच्छा हाणे अवां घणा खणी आया आहियो? 4 अञा विकिरो वग़ैरह थियो आहे को? न थियो आहे? अॻु में विकिरो करे वेंदा हो? पोइ हिन ते रोज़ी बचंदी आहे? हा असांखे ॿुधाईंदो त हे जेका कुकड़नि जी हिते मार्केट लॻे थी विकिरो थियनि था इहा केतिरे वक़्त खां थिए थी? अच्छा कहिड़े ॾींहुं शुरू थींदी आहे? पोइ हे हिते एॾी रश थिए थी तव्हांजो कारोबार वग़ैरह उन्हनि खे बि अच वञ में तकलीफ़ थिए थी? पुलिस ईंदी आहे वेंदा आहिनि? अच्छा हे किथां किथां खां माण्हू अचनि था? सॼो ॾींहुं 5 बजे ताईं रश हूंदी आहे? तव्हांजो कारोबार बि मुतासिर थिए थो? किथे का शिकायत वग़ैरह बि कई आहे पर अमल नथो थिए? दादा छा नालो आहे? अदरमान हे सिंधी कुकड़ू आहिनि? घणे पिया खपायो? हा घणियूं खणी आया आहियो? घणे खपाया अथव? अच्छा हाणे हिन जी रक़म घणी आहे जेके मां? हा हिक जी जोड़ी जी? अच्छा ॿियो थैली में हिन में छा आहे? अच्छा इहे घणे खपायो पिया? 1800 जोड़ी। नालो साईं? असलम हे कहिड़ी जिन्स आहे? घणे पिया खपायो जोड़ी आहे या सिंगल जे हिसाब? 1500। पोइ घणियूं खपाईंदव? घणियूं खपाईंदव? अच्छा 4 खपाईंदव? 4 बिठियूं। दादा छा नालो आहे? किथां खां आया? हे कुकड़ कहिड़ी जिन्स आहे? अच्छा हाणे घणी रक़म आहे हिन जी? गिराक न आहिनि? घणा खणी आया कुकड़? हाणे आख़िरी केतिरे खपनि? महिरबानी कयो दुकान खां कोई 4000 थो चए, कोई 3 थो चए, कोई 2500 थो चए। आख़िर केतिरे ताईं खपनि? 5 में त खपनि।